राजन सिजावल जुण जो मां सैयद रोशन अली शाह की ख़बर मूजिब सिजावल जुण जो उन आस पास वारनि इलाइक़नि में कणक की पोखाई शुरू थी वई है, जैसे मार्केट में कणक जा अघ आसमान ते पहुतल आहिनि। आबादगार तबको परेशान थी वियो। मार्केट में लोकल जिन्सूं ऐं पंजाब जूं जिन्सूं मौजूद आहिनि। पंजाब में आयल कणक फी कटो 6,300 रुपयनि ते विकिरो थियण लॻो। दुकानदारनि जी हिका ठीका आहिनि। कणक जी जिन्सनि जा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। उन सिलसिले में आबादगारनि सैयद सिकंदर अली शाह, सैयद आमिर अली शाह, हैदर जोयो, हैदर जतोई, गदा हुसैन जोड़े जो, बुलत खान रोलाई, याकूब लाशारी, कुर्बान अली भट्टी, सरवर जोयो, इमरान जमाली, मोहम्मद हरीफ लाशारी, सैयद हलीम शाह चयो त सिजावल जुण जो अर्जी भुट्टो कोट, लालबख्श मैसर, बहादुर भंट, हैदर चांडो समेत ॿिनि इलाइक़नि में कणक की पोखाई शुरू थी चुकी है, पर मुनाफ़िक और दुकानदार वापारी हारनि के ॿिन्ही हथनि सां फोरे रहिया आहिनि। दुकानदार हर पुछाइण खां आज़ाद हुजण सबबि मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। कणक जे नई पोखाई लाइ मुख़्तलिफ़ जिन्सूं मूमल, अकबर, अब्दुल सत्तार, टीपू, दिलकश, इनकलाब, खुशहाल, बादल, निशान, टेडी वन, फ़खर सिंध ऐं ॿियूं जिन्सूं ॿीण ते महांगियूं आहिनि। पंजाब में आयल जिन्सूं 50 किलो फी कटो 6,300 रुपयनि खां 7,000 रुपयनि ते विकिरो थी रहियो आहे, जॾहिं त लोकल जिन्सूं पिणु गुज़िरियल साल खां वधीक महांगे अघ ते विकिरो थी रहियूं आहिनि। फ़सुलु तयारु करण लाइ ॾींहुं राति महिनत करे ॻरनि ख़र्चनि सां फ़सुलु तयारु कंदा आहियूं, जंहिंमें ॿिज, भाण, डीज़ल, हर थ्रेशर जो किरायो पिणु महांगो थी वियो आहे, पर आख़िर में नामुनासिब अघ ते वापारी ख़रीद कंदा आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त हारियुनि खे उन्हनि जा हक़ ॾिए त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारनि, उन्हनि जो मुस्तक़बिल बहितर थी सघे।